बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में जारी ऐं सारी आहे। 102 किस्तुनि सां असां तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी किस्त नंबर 103। कल्ह खां असां नओं सिलसिलो शुरू कयो आहे, हकीम दानियाल जे पुट जो किसो। कल्ह उन में तव्हांखे पहिरियों हिसो ॿुधायोसीं। अॼु हलूं था हुनजे बाक़ी किसे ते। हकीम दानियाल जो पुटु कल्ह के किसे में तव्हांखे असां ॿुधायोसीं त उनखे पुटु हुयो जेको जंहिंजो नालो हुओसि करीमुद्दीन, हासिब करीमुद्दीन। जिन दोस्तनि किसो ॿुधो हूंदो त वेचारे वटां पोइ माल मिल्कियत वई हली। ऐं दोस्तनि हिन सां दगा कई, हिन खे माखीअ जो हिकिड़ो खूह ठाहियो, उन में हिन खे दोस्त उछलाए विया। उतां ई निकितो अची हिकिड़े अहिड़े तिलसम जे दुनिया में पहुतो जिथे वॾो हिकिड़ो हौज़ हुयो, तख़्त हुयो, हज़ारें कुर्सियूं हुयूं, पर उन्हनि ते रुॻो नांग हुया। उते उन नांगनि जी राणी हुई, जंहिं हिन सां ॻाल्हायो ऐं हिन खे चयईं त तूं परेशान न थी, तूं ड्रिज डपु न, असां तोखे को नुक़सानु न पहुचाईंदासीं। हिननि हुन जी ख़ातिर तवाज़ कई ऐं उन खां पोइ हिन खां पुछियुनि त तूं हिते कीअं आयो आहे। हिन सॼो पंहिंजो किसो राणीअ खे ॿुधायो। राणी जॾहिं हिन जो किसो ॿुधो त राणी हिन खे चयो त हाणे मुंहिंजी दिलि थी चए त तूं असांजो महिमान थी अञा ॾींहुं ॿ, त तोखे मां पंहिंजो किसो ॿुधायां जेको तोखां वधीक दिलचस्पु आहे। हीउ रही पियो। नेठि 2 ॾींहंनि खां पोइ इन राणीअ खे चयो, यादि ॾियारईं त तो मूंखे किसे जे लाइ रहायो कि तूं पंहिंजो किसो ॿुधाए। राणी हिन खे पंहिंजो किसो ॿुधायो, जेका नांगनि जी राणी। राणी हिन खे चयो त मिस्र मुल्क ते बनी इसराईल जे हिकिड़े बादशाह जी हुकूमत आहे। हिन खां अॻु में असां तव्हांखे बनी इसराईल जा किसा ॿुधाए चुका आहियूं। बनी इसराईल आम तौर ते यहूदी क़ौम जेका हूंदी आहे, हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जो औलाद, उनखे बनी इसराईल चइबो आहे। ऐं उन्हनि मिस्र ते हज़ारें साल अॻु हुकूमत कई। चई त उन मिस्र मुल्क ते बनी इसराईल जे हिकिड़े बादशाह जी हुकूमत हुई। उनखे पुटु हुयो जंहिंजो नालो हो बलूकिया, हुनजे पुट जो नालो हो। बादशाह ॾाढो आदिल हुयो। बादशाह जा 2 शौक़ हुया। उन बादशाह जा 2 शौक़ हुया। हिकु, जेको टाइम मिले इबादत। ॿियो, जेको टाइम मिले त इल्म जी ॻोल्हा, इल्म वारनि सां वेहणु, इल्म जी ॻोल्हा। बसि बादशाह जा इहे 2 शौक़ हूंदा। आम बादशाहनि जा शौक़ शादियूं, शेल शिकार, पर हिन जा शौक़ इहे हूंदा हुआ त इबादत ऐं इल्म जी ॻोल्हा। जेको टाइम मिलंदो हो त अलाह साईं जी इबादत कंदो हो। वरी उतने खां पोइ वांदि काई मिलेसि त मुख़्तलिफ़ इल्मनि जा किताब पढ़ंदो हो। बादशाह पोड़ो थियो। बादशाह जे मरण जा ॾींहं वेझा आया। बीमार थी पियो। बादशाह दरबार में न पियो अचे। अमीर वज़ीर हिकिड़े ॾींहुं सभु बादशाह जी इयादत करणु बादशाह जे महल में आया। इयादत करणु बादशाह जे महल में आया। सभु अमीर वज़ीर आया, अची सलाम कनि बादशाह खे। बादशाह खां तबियत जो हाल अहिवाल पुछनि। बादशाह हुननि खे ॿुधायो त तबियत इहा तव्हांजे साम्हूं आहे। मूंखे लॻे थो त मां हिन बीमारी मां न उथंदुसि। मूंखे लॻे थो त मां हिन बीमारी मां न उथंदुसि ऐं मुंहिंजो टाइम पूरो थी वियो।
मूं वटि पंहिंजे पुट बलूकिया खां सवाइ ॿियो कुझु न आहे जेको मां तव्हांजे हवाले करे वञा। हे मुंहिंजो पुटु अथव, मां तव्हांखे तव्हांजे हवाले थो कयां। बादशाह जी उते ई तबियत ख़राबु थी वई ऐं बादशाह उते ई अमीरनि वज़ीरनि जे साम्हूं बादशाह जो दम परवाज़ थी वियो। कफन दफ़न खां पोइ जीअं ख़ैर ख़ैरियातूं थींदियूं आहिनि, उन खां पोइ फिरागत जीअं हिननि खे मिली त बादशाह जो पुटु जेको हुयो बलूकिया, बादशाह पाण बि वसियत करे वियो हो, अमीरनि वज़ीरनि उन खे वारस बि हुयो, उन खे बादशाह बणाइनि मिस्र। बलूकिया बि उन जी पीउ पंहिंजी तरबियत कई, रयत सां इंसाफ़ ॾाढो कई। अमुन अमान इन जे सॼे मुल्क में अमुन अमान हुजे। राह वींदनि खे इहो खुटको न हूंदो हो त को चोर को फोरू को उन्हनि जो अॻु वठंदो। मतिलबु त सुख शांत अमुन अमान हुयो हिन जे मुल्क में ऐं इंसाफ़। हिन जीअं जो बादशाही संभाली त बादशाही जा जेके हिन खे मिलियूं शयूं बादशाहीअ जूं, खज़ानो हिन खे मिलियो। हिकिड़े ॾींहुं हे जेको सरकारी खज़ानो हुयो, उन खज़ाने में आयो, उन कमरे में आयो, सरकारी खज़ाने में उन कमरे में आयो। उहो कमिरो हिन खोलियो। उन कमरे में जीअं हे अंदरि वियो, सॼो कमिरो खज़ाने सां भरियलु हो। कमरे में जीअं अंदरि वियो त उन कमरे में बि हिन खे वरी हिकिड़ो दरु ॾिसण में आयो। हिन उहो दरु खोलियो। हाणे त हर शइ हिन वटि हुई। हिन उहो दरु खोलियो। हिन दरु खोलियो, अंदरि वियो। हिकिड़ी नंढड़ी कोठड़ी, उन कोठीअ में जो अंदरि वियो त हिन ॾिठो त अछे रंग जो हिकिड़ो पथर जो थलो ठहियलु हुयो। उन ते हिकिड़ी पेती पई। पेतीअ खे बि तालो हो। बलूकिया वरी उन पेती खे खोलियो। पेती खोलियईं त उन में वरी हिकिड़ी नंढी पेती निकिती जेका सोन जी ठहियलु हुई, सोनी पेती उहा निकिती। वरी उन पेती खे हिन खोलियो। जीअं हुन उन पेती खे खोलियो त उन में हिकिड़ो किताबु पियो हो। पेतीअ में, पेती में ॿियो सोनी पेती ॿियो कुझु बि कोन हो। पेतीअ में हिकिड़ो किताबु पियो हो। हिन जीअं उहो वेही ऐं किताबु पढ़णु लॻो त उहो किताबु जेको हुयो असांजे प्यारे पैगंबर हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तारीफ़ ई सॼी उन किताब में। उहो किताबु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तारीफ़ में लिखियलु हो। बनी इसराईल जो किसो आहे। अञा साईं जन आया न आहिनि। हीउ बनी इसराईल जो किसो आहे त उन में तारीफ़ लिखियलु आहे। ऐं इहो बि लिखियलु हुयो त जॾहिं आख़िरी वक़्तु ईंदो, आख़िरी ज़मानो थींदो त हिन नबीअ खे अलाह ताला हिन ज़माने में मोकिलींदो ऐं उहो सभिनी नबियुनि पैगंबरनि जो सरदार हूंदो। मतिलबु सचाईअ सां उन में तारीफ़ लिखियलु आहे। बलूकिया खे किताबु एॾो मज़ो ॾिनो, उते वेही सॼो किताबु हिन पूरो कयो। किताब पढ़ण खां पोइ हिन जी अक़ीदत थी वई हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां। उन्हनि सां मोहबत थी वई। हिन हीउ ॿाहिरि निकितो, दरबार में आयो। बनी इसराईल जा जेके वॾा अमीर, वॾा आलिम, राहिब, उन्हनि सभिनी खे हिन घुराए। उन्हनि सभिनी खे घुराए ऐं उन्हनि खे चयईं त मां अॼु पंहिंजे पीउ जो खज़ानो वञी खोलियो। उते लिकियल हुई शइ जेका मां हुतां कढी आयो। हीउ किताबु हुयो जेको मां पढ़ियो आहे ऐं तव्हांखे मां ॾेखारियां थो। ऐं वेहो त मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां। बादशाह किताबु सभिनी खां लिकायो।
हिन उन मां चंद ॻाल्हियूं उन सभिनी अमीरनि ऐं वज़ीरनि जेके काहिन राहिब आलिम जेके हुआ उन्हनि खे उन किताब मां हिन पढ़ी ॿुधाई। हो बि परेशान थी विया। हिन सभिनी अमीरनि वज़ीरनि खे चयो त मां पंहिंजे पीउ खे जो लाश क़बर मां कढंदुसि, मां पंहिंजे पीउ जो लाश क़बर मां कढी मां हुनखे साड़ाईंदुमि। बादशाह हे छा, छो? हिन चयो त मां छो तूं साड़ाईंदे? हिन चयो त इन जे करे त हुन ई इल्मु मूंखां लिकायो, मूंखे न ॾेखारियो, मूंखे हर शइ सम्झाई, हर शइ सेखारियईं, पर इहो शइ जीअं पाण इल्म जो आशिक़ हुयो मूंखां इहा शइ हिन छो लिकाई। इहो जेको किताबु बादशाह पाण लिखियो तौरेत ऐं हज़रत इब्राहिम जा सहीफ़ो, हज़रत इब्राहिम जा सहीफ़ा जेके हुआ उन्हनि मां हिन उहो किताबु लिखियो। किताबु लिखी पंहिंजे ख़ज़ाने में हुन लिकाए रखियो, कंहिं सां बि हुन ॻाल्हि न कई, एतिरे क़दुरु पुट खे बि ख़बर न हुअसि। सो हे कावड़ में हुजे त मां इहो क़दमु खणंदुमि त मुंहिंजे पीउ मूंखां इहा शइ लिकाई छो। अमीरनि वज़ीरनि चयसि त बादशाह सलामत, कुझु रहम कर, कावड़ न कर, थधो थी, तुंहिंजो पीउ वीचारो वियो पंहिंजो ॾींहं पूरा करे, हिन महिल ज़मीन जे हेठां आहे, भला जेकॾहिं कयो अथई उनजी जज़ा ऐं सज़ा रब जे हथ आहे, हुनखे क़बर मां न कर। जॾहिं हिनखे सभिनी झलियो, हिन खे कावड़ी, हिन अंदाज़ो लॻायो त हिननि मां को बि मूंसां इन ॻाल्हि में मुतफ़िक़ न थींदो, को बि मूंसां इन ॻाल्हि में राज़ी न थींदो। हीउ कावड़ में उन्हनि खां उथियो, आयो महल में, अची पंहिंजे माउ वटि पहुतो, माउ सां ॻाल्हि कई त मां हे ॾिस, मां अॼु वञी बाबे जो ख़ज़ानो खोलियो आहे, उन मां हिकु किताब मां ॾिठो आहे, बाबे किताबु लिकाए रखियो हो, कंहिं सां ॻाल्हि न कई अथई, हे किताब मां ॾिठो आहे, हिन किताब में हीअ शइ लिखियलु आहे, मां पढ़ी आहे, मुंहिंजा त ईअं सम्झो तबक खुली विया आहिनि। त आख़िरी नबीअ जे बारे में सॼो किताबु लिखियलु आहे, सो मां जो पढ़ियो आहे त मूंखे उन सां मुहबत थी वई आहे, मुंहिंजी दिलि थी चवे, मुंहिंजी हिन महिल ॼण बादशाहीअ खां ई दिलि ख़तमु थी वई आहे, मुंहिंजी दिलि थी चए त मां बादशाही छॾे घुमंदो घुमंदो वञा उन वटि, वञी उनखे ॻोल्हियां, इहा त ख़बर न आहे त किथे हूंदो, वञी मां उन सां मिलां, जे न मिलियोमांसि न त बि भला जे मुंहिंजी जान वई त उन ते घोर आहे, उन ते क़ुर्बान आहे। मुंहिंजी हिन महिल बादशाही सां दिलि खटी थी वई आहे। हिन शाही लिबास लाथो, हिकिड़ी वॾी चादर, जुबो ऐं ड्रिघा जूता बूट उहे पातई। माउ खे चई त मां मूंखे पंहिंजे दुआउनि में विसारजांइ, जेॾी महिल बि दुआ घुरी मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि कजांइ, मुंहिंजे लाइ दुआ घुरिजांइ। मां रोएसि पई, अबा हे छा, तुंहिंजो पीउ बि वियो हलियो, रहियो खुयो तुंहिंजो आसिरो, हाणे तूं बि वञी थो, तोखां पोइ मुंहिंजो छा थींदो? भलू क्या चयोसि त न, मां हीउ किताबु पढ़ियो आहे, हाणे मूं में ईअं सम्झ त सह पई न आहे, मूंखां सब्र नथो थिए, बसि मां तोखे ऐं पाण खे रब जे हवाले थो कयां, तोखे पाण खे रब जे हवाले थो कयां। मां हिनखे ॾाढो ज़ोर रखियो, पर नेठे माउ खां मोकिलाए निकितो ऐं हिन शाम मुल्क जो पंधु शुरू कयो, शाम मुल्क जो पंधु शुरू कयो। कंहिंखे बि कोन ॿुधाई, सवाइ माउ जी कंहिंखे बि कोन ॿुधाई। हलंदो 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 हिकिड़े ॾींहुं अची हिकिड़े समुंड जे कपर ते पहुतो, ॿेड़ी बीठी, ॿेड़ीअ में ॿिया माण्हू बि हुया, चढ़ियो ॿेड़ीअ, ॿेड़ी हलंदे 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 ॿेड़ी अची हिकिड़े ॿेट ते पहुती, ॿेड़ी ॿेट ते अची जो बीठी, माण्हू लथा ॿेड़ीअ मां, वॾो ॿेट हुयो, उते माण्हू लथा, हे बि लथो,
घुमनि पिया ॿेट घुमनि पिया, बलूकिया ॿेट घुमे पियो माण्हुनि सां गॾु हुजे। हलंदे हलंदे चङो पंधु कंदे कंदे बलूकिया जेको हुयो सो हुननि खां अलॻि थी वियो। ॿिया माण्हू पंहिंजे मुंहं सां विया, बलूकिया पंहिंजे मुंहं सां अकेलो। वॾो हिकिड़ो वणु हुजे, हे उन वण जे हेठां अची वेठो, थधिड़ी हवा पई लॻे, हिन खे निंड अची वई। हिन खे निंड अची वई। कुझु टाइम हे निंड में हुजे, नेठि हे पंहिंजे मुदाव ते उथियो। अड़े हे छा मां सुम्ही पियुमि, हो काॾे विया? उथियो ॿेट ते ॾिठईं केरी कोन्हे को, तकिड़ो तकिड़ो भॻो कपर ते, पर आयो त ॾिसे त ॿेड़ी वञे थी पई। ॿेड़ी चङो अॻिते निकिरी वई। उन्हनि बि हिन जो कुझु इंतज़ारु कयो, पोइ सोचनि त पोइ अलाए केॾे वियो, को मरी खपी वियो या वरी पंहिंजे ख़्याल सां पेट ते रही पियो आहे, मतिलबु हो विया हलिया। हाणे जो हो विया हलिया त हाणे काॾे वञे? मोटियो उन ॿेट ते। हाणे ॿेट घुमे पियो, हिन ॾिठो त उठ जेॾा वॾा वॾा नांग हुजनि, उठ जेॾा वॾा नांग। पर अजब जी ॻाल्हि इहा जो उहे नांग अलाह ताला जी तारीफ़ ऐं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते दुरूद पढ़नि पिया। उहे नांग बलूकिया ॾिठो, बलूकिया परेशान थियो। ॾिसे पियो नांगनि खे, नांगनि जो हिन खे ॾिठो त नांग हिन जे चौधारी फिरी आया। नांग हिन जी चौधारी फिरी आया, वॾा नांग हुजनि। पर नांगनि जो हिन इहो अमल ॾिठो त हाणे हिनखे नांगनि खां ड्रिजु न पियो थिए त हे ज़ियानखोर न आहे। उन्हनि मां हिकिड़े नांग हिन खां पुछियो, हिन सां ॻाल्हाए, केरु आहे, किथां आयो आहे, नालो छा अथई, वञी काॾे थो, हिते कीअं आयो? हिन चयो मुंहिंजो नालो आहे बलूकिया, मां बनी इसराईल मां आहियां, मां हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तारीफ़ ॿुधी आहे, सो उन जी मुहबत में, उन जी ॻोल्हा में निकितो आहे, उन खे ॻोल्हियां थो पियो। उन खे ॻोल्हियां थो पियो, ॻोल्हींदो ॻोल्हींदो अॼु अची हिते पहुतो आहियां जो तव्हां सां मां मुलाक़ात कई। मां चयो त हाल आई हो, पर तव्हां नांग आहियो, पर लॻे थो त शरीफ़ नांग आहियो। तव्हां छा आहियो, तव्हांजो हिते कीअं, हे छा तव्हांजो मां पियो थो ॾिसां? नांग चएसि त असां दोज़ख में रहण वारा आहियूं, अलाह ताला असांखे काफ़रनि जे अज़ाब जे लाइ पैदा कयो आहे। दोज़ख में काफ़रनि खे अज़ाब जे लाइ अलाह ताला असांखे पैदा कयो। काफ़रनि खे असां उते अज़ाब, अलाह जे हुकुम सां अज़ाब ॾींदा आहियूं। हल भला दोज़ख में जे रहो था त हिते वरी कीअं? नांगनि चएसि त दोज़ख में तपश घणी थींदी आहे, उन जे करे दोज़ख साल में 2 दफ़ा साहु खणंदो आहे, 2 दफ़ा साहु खणंदो आहे, हिकिड़ो दफ़ो सियारे में, हिकिड़ो दफ़ो गर्मियुनि में। बाक़ाइदे हुन में ईअं सम्झो त वॾो जोश अची वेंदो आहे दोज़ख में। जॾहिं हुन ॿाहिरि साहु खणंदो आहे त असांखे पंहिंजे अंदरि छिके वेंदो आहे, ऐं जॾहिं उहो पंहिंजे अंदरि साहु खणंदो आहे त असांखे वरी ॿाहिरि कढी छॾींदो आहे। बलूकिया पुछनि त भला ॾियो ख़बर, तव्हांजो दोज़ख में था रहो, मां त कॾहिं हेॾा वॾा नांग ॾिठा ई कोन्हनि, तव्हां ई वॾा आहियो या तव्हां खां वॾा नांग बि आहिनि? नांग चएसि त असां त कुझु ई कोन्हे, असां ईअं सम्झो ॼणा आहियूं किरड़ियूं, असां सफ़ा नंढा आहियूं।
इन जे करे जो दोज़ख साह थो खणे त सवार निकिरी था अचो। असां नंढड़ा आहियूं। उते एॾा वॾा नांग आहिनि दोज़ख में, जो असां सभिनी में जेको न वॾो नांग हुजे, तूं ॾिसी तो तूं थो चईं वॾा वॾा नांग आहिनि, असां सभिनी में न को वॾो नांग हुजे, उहो रुॻो न हुनजे नक जे मथां वेही ऐं उते हले, त बि हुन नांग खे ख़बर न पवंदी त को मुंहिंजे नक ते का शइ वेठी आहे। ठीकु, भलियूं क्या चवनि, भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां अलाह ताला जी तारीफ़ पिया था कयो, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पिया था पढ़ो, तव्हां कीअं था, तव्हांखे कीअं ख़बर पई मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, तव्हां कीअं था हुनखे सुञाणो? नांगनि चयसि त बलूकिया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नालो जन्नत जे दरवाज़नि ते लिखियलु आहे। जेकॾहिं न अलाह ताला उनखे पैदा न करे हा त अलाह ताला ॿी मख़लूक बि पैदा न करे, न जन्नत, न दोज़ख, न आसमान, न ज़मीन। अलाह ताला सॼी काइनात ख़ल्क़ी आहे उन जे लाइ, ऐं उन जे नाले खे हर जॻह ते अलाह ताला पंहिंजे पाण सां गॾु रखियो आहे। इन जे करे असांजो हुनजो रुतबो ॾिसूं था त असां हुन ते दुरूद था पढ़ूं। बलूकिया जो ॿुधो, अॻ में त रुॻो पीउ जो किताबु पढ़ियो हुई, हाणे जो वरी हिननि जिन्हनि हिन खे ॿुधायो त बलूकिया जी अञा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत वधी, अञा हिन जी सिक तांग जेका ही अञा वधी। हाणे अञा हिन खे थियो त जेतिरो जल्द थिए त किथे ॻोल्हे वञी हुन सां मिलां। हाणे उते रुॻो नांग पिया रहनि, हे अकेलो नेठि न नांगनि खां मोकिलायो, हलियो त हाणे हिते केतिरो टाइम हूंदो, जंहिं कम सां निकितो आउं उहो कयां। आयो समुंड जे किनारे ते, अचे जो ॾिसे त हिकिड़ी ॿेड़ी उते बीठी आहे, ॿेड़ी बीठी आहे, ॿेड़ीअ में ॿियूं बि सवारियूं हुजनि, हे उन ॿेड़ीअ में चढ़ी, ॿेड़ी हली, ॿेड़ी हलंदे 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 वरी अची हिकिड़े ॿिए ॿेट ते पहुती। ॿेड़ी उते ॿेट ते पहुती, अब असाही पटियो, लहो घुमो फिरो, हर को घुमणु लॻो, बलूकिया बि पंहिंजे मुंहं सां होॾे घुमणु लॻो। उन ॿेट ते बि हे हलियो, इन ॾिठो उते बि नंढा वॾा इन खे रुॻो नांग ॾिसण में आया, पर एॾा नांग हुया जेको इंसानु हुनखे ॻणी न पियो सघे, एतिरा नांग। उन्हनि सभिनी नांगनि जे विच में हिकिड़ो अछो नांग हुयो, जो बिलोर बि एॾो न चमके जेॾो हू चमके पियो। अछो नांग, उहो नांग जेको अछो नांग हुयो, उहो हिकिड़ो सोनो ईअं थांव चइजे या कहिड़ी शइ चइजे, उन ते वेठल हुयो, ऐं उहा वरी ॿिए हिकिड़े नांग जे पुठीअ ते पियल हुई, ऐं उहो जेको नांग हुयो जंहिंजे पुठीअ ते इहा पियल हुई, उहो हाथीअ जे बराबरि हुयो। हीउ नांग सभिनी नांगनि जी मलका हुयो। हाणे हीअ राणी जेका हिनखे किसो थी ॿुधाए, चएसि थी त ए करीम दीन उहा मां हुयसि, हासिब करीम दीन उहा मां हुयसि। हासिब हिन खां पुछियो त भला तो जो बलूकिया खे ॾिठो, तो बलूकिया खे छा चयो? राणी चएसि त हासिब मां जेॾीमहिल बलूकिया खे ॾिठो त मां हुनखे कयो सलाम, हुन मूंखे सलाम जो जवाबु ॾिनो। मां पुछियोमांसि त केरु आहे, तुंहिंजो छा किसो आहे, हिते कीअं आयो आहे? हुन मूंसां बि इहा ई ॻाल्हि कई त मां बनी इसराईल मां आहियां, मुंहिंजो नालो बलूकिया आहे, मां हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत में सफ़र पियो थो कयां, उन्हनि खे पियो थो ॻोल्हियां, छो जो मां हुनजी तारीफ़ आसमानी किताबनि में पढ़ी।
उन खां पोइ बलूकिया वरी मूंखां पुछियो त भला तव्हां हिते कीअं, हे सभु नांग हिते कीअं? मां चयोमांसि बलूकिया मां आहियां नांगनि जी राणी। बाक़ी इहो आहे त बलूकिया तुंहिंजी तांग, तुंहिंजी सिक, तुंहिंजो इश्क सचो आहे। जे न हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां तुंहिंजी मुलाक़ात थिए त उनखे मुंहिंजा सलाम ज़रूरु ॾिजो। हुन चयो त इनशा अल्लाह। उन खां पोइ बलूकिया मूंखां मोकिलाए वञी ॿेड़ीअ में चढ़ियो। हलंदे हलंदे वञी बैतुल मुक़दस पहुता। हे पहुतो बैतुल मुक़दस, हे ॻोल्हा में ई हुजे, पुछाऊं कंदो कंदो हिकिड़ो माण्हू हिनखे मिलियो, वॾो इल्मु वारो उते बैतुल मुक़दस। हर इल्मु हुन वटि हुयो, हर इल्मु हुन वटि। तौरेत, इंजील, ज़बूर, हज़रत इब्राहिम जा सहीफ़ा सभु हुन जा पढ़ियल आहे। उनजो नालो हो अफ़ान, बैतुल मुक़दस में जेको हिनखे मिलियो। उन कंहिं किताब में पढ़ियो हो, इल्मारो हुयो, किताबनि जी ॻोल्हा कंदो हो, किताब बि पढ़े। उन कंहिं किताब में पढ़ियो हो त जेको न माण्हू हज़रत सुलेमान वारी मुंडी पाईंदो त जिन, इंसान, पखी, जीत, जानवर मतिलबु सॼी खुदाई उनजी फ़रमान बरदार थी हुई, उनजी हुक्म जी ताबे अची हुई। हुन इहो बि कंहिं किताब में पढ़ियो त जॾहिं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो जी वफ़ात थी त माण्हुनि उनखे हिकिड़े ताबूत में रखी 7 समुंड पार खणी विया। 7 समुंड पार खणी मुंडी उन जे ई आंगुर में पियल आई। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो रोब ताब हुयो। कंहिं न इंसान खे, कंहिं जिन खे ताक़त थी त उहा हुन जे हथ मां आंगुर मां मुंडी लाहे। हाणे जिथे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे छॾे आया त हाणे कंहिं मलाह खे इहा मजाल नाहे त पंहिंजी ॿेड़ी ओसि ताईं काहे वञे जिथे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो ताबूत आहे। पोइ हिनखे जुस्तजू हुई, हिन ॻोल्हा पे कई, पुछा पे कई, उन बारे में किताब पे पढ़ी। वरी कंहिं किताब में हिन पढ़ियो त का अहिड़ी जड़ी बूटी बि आहे जेकॾहिं उन जड़ी बूटीअ जी रस अर्क कढी ऐं पंहिंजे पेर जे तरियुनि खे माण्हू लॻाए त उहो हर समुंड दरिया ते पाणीअ ते हली सघे थो। उन जा पेर पिसंदा न, उन जा पेर पिसंदा न। ऐं अॼु ॾींहं ताईं उहा जड़ी बूटी जेका आहे, उहा बूटी कंहिं माण्हूअ खे हथु न आई आहे। उहा हथु उन खे ईंदी जेसि ताईं उन सां गॾु नांगनि जी राणी न हुजे, याने मां। इहो बि हुन कंहिं किताब में पढ़ियो। हाणे बलूकिया जो बैतुल मुक़दस पहुतो, वेठो हुजे हिकिड़ी जाइ ते, जिथे जाइ मिलेसि पई, वेहे पियो, अलाह खे यादि पियो करे, वे रब जी इबादत कई। हिकिड़े ॾींहुं हे ईअं वेठो हुजे त ओ साॻो अफ़ान उहो हिन वटि आयो। अची हिनखे सलाम कई, हिन बि सलाम जो जवाबु ॾिनोसि। अफ़ान ॾिठो त बलूकिया तौरेत पढ़े पियो, जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो। तौरेत पढ़े थो पियो, अलाह ताला जी तारीफ़ पियो थो करे। हिन जे साम्हूं अची हिनखे चई त हे शख़्स ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे, तूं किथां आयो आहे, काॾे थो वञे? जीअं ॿियनि खे ॿुधाईंदो चई त मुंहिंजो नालो बलूकिया आहे, मां बनी इसराईल जो आहियां, मिस्र जो रहंदड़ आहियां।
मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॻोल्हा में निकितो आहे। अफ़ान चयसि उठ हल हलिया मुंहिंजे घर, तूं मुंहिंजो महिमान आहे, हल मुंहिंजे घर। हिन खे वझो खपे पियो, हे हिन सां गॾु हली। अफ़ान हिन खे हथ खां पकिड़े पंहिंजे घर वठी आयो। हिन जी ॾाढी ख़ातिरदारी कई, ॾाढी ख़ातिरदारी कई। उन खां पोइ जेॾी महिल फारिग थी वेठा, हाल अहिवाल वठणु लॻा, हिन खे चई त मूंखे पंहिंजो दास्तान ॿुधाए ऐं इहो ॿुधाए त तोखे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़बर पई किथां, जो तूं उन जे मोहबत में गिरफ़्तार थी, उन जे ॻोल्हा में निकितो आहे, ॻोल्ही थो पियो। चई थो त निकितो बि मिस्र मां आहियां, हिते अची बैतुल मुक़दस में पहुतो आहियां, ॿुधाए मूंखे। भलू क्या हिन खे सॼो किसो पीउ वारो, बादशाही छॾण वारो, उन खां पोइ जीअं ॻोल्हा कंदो कंदो हिकिड़ो बेट ॿियो बेट, इहो सॼो नांगनि जी राणी जेका मिलियसि, आख़िर बैतुल मुक़दस, इहो सॼो किसो हिन खे ॿुधायो। अफ़ान हिन जूं ॻाल्हियूं जो ॿुधियूं, अफ़ान बि परेशान थी, अफ़ान बि परेशान थी। हिन जो न किसे में ॿुधाए मां हाणे आख़िरी जेको बेट हुयो उते नांगनि जी राणी सां मिलियो हुउमि, त अफ़ान किताबु पढ़ियो हो। अफ़ान खे मुंडी पई खपे हज़रत सुलेमान वारी, अफ़ान खे मुंडी पई खपे हज़रत सुलेमान वारी। हज़रत सुलेमान जो जिथे ताबूत हुयो उते को ॿेड़ी वारो वञण लाइ तयारु न हो। हाणे हे कीअं वञे, त हिन किताब में पढ़ियो त का अहिड़ी जड़ी बूटी आहे जेका पेरनि खे हणबी त माण्हू पाणीअ ते हलंदो, पर उहा मिलंदी उन खे जंहिंसां गॾु नांगनि जी राणी हुई। हिन जो ॿुधायो हुनखे त मां हाणे नांगनि जी राणी सां मुलाक़ात करे आयो आहियां, जंहिं चयसि त जे मिली त मुंहिंजा बि सलाम ॾिजांसि। हिन खे चई यार मूंखे तूं हिन राणीअ सां मिलाए, तूं मूंखे राणी सां मिलाए, मां तोखे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मिलाईंदुसि। पर हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधाई त उन जो ज़मानो, उन जो वक़्तु अञा परे आहे। उन जो वक़्तु अञा परे आहे, बाक़ी मिलाईंदुसि, मुंहिंजो तोसां वाइदो आहे, पर इहो आहे त मूंसां राणी मिलाए। राणी मूंखे बुलाए, पोइ कंहिं अटकल सां मां हुनखे कंदुसि पिंजरे में बंदि, पोइ खणी हलंदासीं हुनखे जबलनि ते जिते जड़ी बूटियूं आहिनि। पोइ जड़ी बूटियुनि हीअ हथ में हूंदी, जड़ी बूटियुनि सां गॾु असां ईअं सम्झो हिनखे खणी हलंदासीं। पोइ जंहिं बि जड़ी बूटीअ जे पासे में हीअ टपंदी न, त रब जे कुदरत सां उहा बूटी ॻाल्हाइणु लॻंदी ऐं उहा ॿुधाईंदी त मूं मां कहिड़ो फ़ाइदो आहे। छो जो मां किताब इन जे बारे में पढ़िया आहिनि, मां किताब पढ़िया आहिनि त अहिड़ी बि का बूटी आहे जंहिंजो रस पंहिंजे पेरनि में मखिबो त हर समुंड ते, दरिया ते माण्हू हली सघे थो, उहो एतिरे क़दुरु जो उनजो पेर बालो न थींदो। जेकॾहिं असां इन नांगनि जी राणी खे पाण सां गॾु वठी